अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी तव्हांखे नेक्स्ट एपिसोड जी पूरी मालूमात ॾींदा हलूं। दोस्तों, अचण वारी एपिसोड में हाणे मंसूर खान खे छा वाकई सोडल ॿुधाईंदो त छोकिरी किथे आहे या न ॿुधाईंदो, छा हुन ते ट्रस्ट कंदो, तव्हांखे सॼी अपडेट ॾींदासीं हिन नंढड़े वीडियो में। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, बिल्कुलु सोडल खे मुतमइन कंदो केरु, इहो मंसूर खान। ऐं मंसूर खान उनखे एतिरो त मतिलबु हिकिड़ो कंदो, क़ाबू करण जी कोशिशि कंदो जीअं हीअ मूंखे पंहिंजी पूरी हक़ीक़त ॾिए। सोडल सॼियूं ॻाल्हियूं ॿुधंदो ऐं मंसूर खान इहा ई ॻाल्हि कंदो, तोखे अगरि पंहिंजी ज़िंदगी बचाइणी आहे त हीउ कमु करिणो पवंदो। तूं छोकिरी जो ॾस पतो मूंखे ॾिए, मां पंहिंजे हथु कयां ऐं पोइ हिननि खां मां तोखे वठी करे उहा हुननि जे हवाले कंदुसि। न त तूं हिते मारिजी वेंदे, छोकिरी हुतां निकिरी वञे, पोइ तूं छा कंदे। पोइ सोडल ॿुधाईंदो मंसूर खान खे, फलाणी जॻह ते छोकिरी आहे, उहा मां तुंहिंजे हवाले कयां थो, लेकिन असांजी ज़िंदगी तुंहिंजे हवाले आहे। तूं ई असांखे थो छॾाइजांइ, अगरि असांखे घाटो वाधो थियो उनजो ज़िम्मेवारु तूं आहे। ऐं मंसूर खान चवंदो, ठीकु आहे, इन शइ जी मां तव्हांखे गारंटी ॾियां थो। ऐं रैज़न वारनि खे चवंदो, तव्हांखे छोकिरी टाइम ते मिली वेंदी। मंसूर खां हितां इहा ॻाल्हि करे हलियो वेंदो ऐं होॾो वरी जुमो वञी शाहनवाज़ खान खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो त मंसूर खान छो आयो हो।